एसएसपी हैदराबाद फरख अली लंजार फर्ज़न में लापरवाही के इल्ज़ाम हेठ 7 पुलिस एहलकारनि के नौकरियुनि तां बरतरफ़ करे छॾियो आहे। तर्जमान पारां जारी कयल पधिराई में ॼाणायो वियो आहे त फरख अली लंजार साम्हूं अर्दली रूम में मुख़्तलिफ़ दरख़्वास्तनि ऐं शिकायतुनि ते 45 पुलिस एहलकार पेश थिया, जंहिं दौरान एसएसपी फर्ज़न में गुफ़लत ऐं लापरवाही करण ते 7 एहलकारनि के वॾी सज़ा ॾींदे खेनि नौकरियुनि तां बरतरफ़ कयो आहे। बरतरफ़ थियल 2 पुलिस एहलकार ॾोही सरगर्मियुनि में मुलज़ हुआ। एक एहलकार शाहरी के अगवा ऐं खेसि क़ैद करण में मुलज़ हो, जंहिं ख़िलाफ़ केस दाख़िल करण बाद जांच मुकमल थी ऐं इदारे जी बदनामी जो सबब बणजण ते खेसि बरतरफ़ कयो वियो। 2 एहलकार ऑर्गेनाइज़ क्राइम की सरपरस्ती में मुलज़ हुआ, तंहिं करे खेनि नौकरियुनि तां बेदख़ल कयो वियो आहे। तर्जमान मूजिब 3 पुलिस एहलकारनि के फर्ज़न में लापरवाही के इल्ज़ाम ते एसएसपी संदन 1 साल की सर्विस जब्त करण जो हुकुम दिनो। 2 पुलिस एहलकारनि के लापरवाही ते संदन पगार वारी इंक्रीमेंट रोकण जो हुकुम दिनो। 15 पुलिस एहलकारनि के वार्निंग ॾेई पाबंद बणायो वियो त हू फर्ज़ शनासी जो मुज़ाहिरो कनि ऐं 15 पुलिस एहलकारनि के जारी शोकास नोटिस ते अदम एतमाद जो इज़हार कंदे खेनि फाइनल शोकास जारी कया विया। 2 पुलिस एहलकारनि के जारी कयल शोकास ते इत्मीनान जो इज़हार करे संदन शोकास फाइल करण जो हुकुम दिनो। कैमरामैन मोहसन अली सां गॾु शबीर अबड़ो, रोज़ानी धरती न्यूज़, हैदराबाद।